अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आया आसथिया में बारो चाब भोर में पसी पगर पुन्हो अजीनु सीनेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन साखों मुक्यों बलगल उला बिकमालिही कशफद्दुजा बिजमालिही हसनत जमीअ खिसालिही सल्लु अलैहि वालिही। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जी कुल कायनात जो तसलसल अल्लाह करीम जेको जोड़ियो आहे उन्हीअ में रब्बे कायनात ॾींहं हफ़्ता महीना साल सदियूं तख़लीक़ फ़रमायूं। उन्हनि में माहे रबीउल अव्वल शरीफ़ जंहिंजी आमद आहे उन सिलसिले में अल्लाह करीम जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु जे कलाम इलाही ऐं सुहिणे नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जे पाक हदीसुनि जी रोशनीअ में मुस्तनद ऐं मुहतहक़ीक़ी हवालनि सां रबीउल अव्वल शरीफ़ जे सिलसिले में अॼु अव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण जो इरादो अथमि। अल्लाह करीम खां दुआ आहे त रब्बे कायनात पंहिंजे प्यारे महबूब जे सदके मूं गुनहगार जो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मुसलमानो,
अरबन जॾहिं हिन महीने जो नालो थे रखियो त उन वक़्तु मौसम बहार हुई। उन करे हिन महीने खे रबीउल अव्वल यानी पहिरीं बहार सॼाऊं। हक़ीक़त में ही महीनो कहिड़ी बि मौसम में अचे पर बहार ई बहार आहे। छो त हिन माह में सैयदुल आलमीन रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी। रबीउल अव्वल, रबीउन नूर, रबीउस सुरूर, पहिरीं बहार, महबूब जी आमद जो महीनो, सिक ऐं सुरूर जो महीनो। हिन माह जी 12 तारीख़ सुहिणनि जे सरदार, यतीमनि जे यार, ग़रीबनि जे ग़मख़्वार, मिस्कीननि जे मददगार, महबूब मुहम्मद करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी हिन दुनिया में तशरीफ़ आवरी आहे। संदन आमद सां जहान रोशन थी वियो, कुफ्र जा कोट किरी पिया, हर तरफ़ तौहीद इलाही जी प्रचार जा नारा लगा। मोहम्मद बिन इसहाक़ लिखे थो त नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद 12 रबीउल अव्वल शरीफ ते थी आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा रवायत थो करे त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सूमर जे ॾींहुं थी। पाण सूमर जे ॾींहुं ई हिन दुनिया तां रेलत फरमायाऊं। मक्के मां हिजरत करे मदीने ॾांहुं सूमर जे ॾींहुं निकिता ऐं मदीने में सूमर जे ॾींहुं दाख़िल थिया। हजरे अस्वद खे सूमर जे ॾींहुं ई बैतुल्लाह जी दीवार में लॻायो हुआऊं। हज़रत अबू क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत थो करे नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त सूमर जे ॾींहुं रोज़ो रखो। हुज़ूर खां पुछियो वियो या रसूल अल्लाह इहो छाजे करे? रहमत वारे हबीब फरमायो फ़ीहि वुलिदतु व फ़ीहि उनज़िल अलैया। सही मुस्लिम ऐं मुस्नद अहमद जी हदीस आहे। मुंहिंजे आका फरमायो उन ॾींहुं मुंहिंजी विलादत थी, उन ॾींहुं मूं ते वहीअ जो नुज़ूल थियो। रबीउल अव्वल जो महीनो मीलाद जो महीनो आहे। उन करे उन में मोमिननि खे खपे त पंहिंजे आका जे आमद जूं ख़ुशियूं मल्हाइनि ऐं जश्न कनि। हज़रत अब्दुल वाहिद बिन इस्माइल रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त मिस्र जो हिकु माण्हू वॾे शान सां मीलाद मल्हाईंदो रहियो। उन जे पाड़े में हिकु यहूदी रहंदो हो। यहूदी खे संदसि ज़ाल चयो त असांजे पाड़ेसरी मुस्लमान खे छा थियो आहे जो हर साल रबीउल अव्वल में वॾा ख़र्च कंदो आहे। मुड़ुस चयो त इन महीने में उन्हनि जे नबीअ जी हिन दुनिया में विलादत थी हुई, उन जी ख़ुशी मल्हाईंदो। उन राति उन यहूदिन ख्वाब ॾिठो त हिकु हसीन चेहरे वारो महबूब उन मीलाद मल्हाइण वारे मुस्लमान जे घर में तशरीफ़ फरमा थियो आहे। पुछई उहो केरु आहे? चयो वियो त इहो मुस्लमाननि जो नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेको इन घर वारनि खे पंहिंजे दीदार कराइण लाइ आयो आहे। छो त इन घर वारा संदसि विलादत जी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। उहा औरत बि महबूबनि जे दीदार लाइ उन घर में आई। जॾहिं महबूबनि जो दीदार कई त कलमो पढ़ी मुसलमान थी पई। मुसलमानों अंदाज़ो लगायो त छा शान आहे मुंहिंजे आका जो।
हाणे सुबुह जो सुजाग थी त संदसि घर वारो ख़ैर ख़ैरात जे इंतज़ाम में मशगूल ॾिठाई। घर वारी उन पंहिंजे मुड़ुस खां पुछो त कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु तूं ख़ैर ख़ैरात जे मुआमले में इंतज़ाम करण जे चकर में आहीं, तोखे छा थी वियो आहे? उन पंहिंजी घरवारी खे चयो अॼु तूं मुस्लमान थी आहीं, उन जी ख़ुशीअ में ख़ैरात करे रहियो आहियां। उन घरवारीअ पंहिंजे मुड़ुस खां पुछो मुंहिंजे मुस्लमान थियण जी तोखे ख़बर कीअं पई? उन जवाबु ॾिनुसि त जहीं महबूब राति तोखे पंहिंजो दीदार करायो आहे, उन महबूब मूंखे बि जलवो पसायो आहे ऐं मां बि कलमो पढ़ी मुस्लमान थी चुको आहियां। उन करे अॼु सभ खां पहिरीं अल्लाह जे नाले ते जेका ख़ैरात करे रहिया आहियूं उहा मुंहिंजे महबूब आका जे मिलाद जे नाले सां मनसूब हूंदी। दोस्तो, अल्लामा इब्नुल जौज़ी मीलादुन नबवी सुफ़े 60 ते लिखियो आहे त उहा यहूदण औरत ऐं यहूदी पाड़ेसरी मुस्लमान जे मीलाद मल्हाइण वारी ख़ुशीअ खे ॾिसी करे मुंहिंजे आका ते ईमान आणे मुस्लमान थिया। इब्न जौज़ी लिखे थो अबू लहब हिकु काफ़र हो जंहिंजी मुज़म्मत में क़ुरान जी पूरी सूरत नाज़िल थी। जॾहिं उनखे बि महबूब जे मीलाद जी ख़ुशी मल्हाइण जो अजुर अता थियो, उहो इन तरह जो उन जे अज़ाब में हल्काई थी त जेको संदन उम्मती मुवहिद मुस्लमान महबूब जे आमद जी ख़ुशी मल्हाए ऐं संदन आमद जी ख़ुशीअ में ख़र्च करे त मूंखे कसम आहे अल्लाह ऐं उन जे पंहिंजे फ़ज़्ल अमीम सां त जन्नत नईम में उनखे दाख़िल फ़रमाईंदो। सैयद अहमद ज़ैनी थो फरमाए व अमलुल मौलिद व इज्तिमाउन नास लहू कज़ालिक मुस्तहसिन। ऐं मीलाद शरीफ़ मल्हाइण जो अमल उन लाइ माण्हुनि जो जमा थियण अहिड़ी तरह सुठो अमल आहे। हज़रत शाह वलीउल्लाह जो फरमान ॿुधो। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मक्के मुकर्रमा में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाए विलादत वटि 12 रबीउल अव्वल ते हिकु मीलाद जी महफ़िल थी रही हुई। मूंखे बि उन में शरीक थियण जो मौक़ो नसीब थियो। उन मजलिस में ज़िक्र विलादत ऐं मौजिज़ात बवक़्त विलादत बयान थी रहिया हुआ। शाह वलीउल्लाह तो फरमाए मूं ॾिठो त उन मजलिस मथां कुझु अनवार ज़ाहिर थिया। मूं गौर कयो त इहा नूरानी तजल्ली ऐं नूरानी वस्कार छाजो आहे। मूंखे मालूम थियो त इहे अनवार इहे नूरानी तजल्लियूं उन्हनि मलाइकनि जूं आहिनि जेके उन महफ़िल मीलाद में शरीक थिया आहिनि। उनखां सवाइ मूंखे रहमत इलाहीअ जा बि कई अनवार नज़र आया। मुसलमानों, पहिरीं रबीउल अव्वल सन पहिरीं हिजरी ख़मीस जी रात हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यार गार वफ़ादार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे साण करे मक्के मां मदीने मुनव्वर हिजरत लाइ निकिता हुआ। जुम्मो छंछर ऐं आचर 3 रातियूं पाण गारे सौर में रहिया हुआ। सूमर रात मदीने तरफ़ रवाना थिया हुआ ऐं 12 रबीउल अव्वल सन पहिरीं हिजरी मंझंदि जे वक़्तु मुंहिंजा महबूब मदीने में पहुता हुआ। मक्के जे
शहर में विलादत मुझे महबूब जी 12 तारीखा तो उन्हें कमली वारे कुर्बदार महबूब जी मदीने में आमद भी बारी रबीउल अव्वल ते आ गए। तने आशिक फरमायो मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी, रहमत का लगा देखा बाजार मदीने में। ची भला मदीने मदीनो छो प्या कयो। आशिके सादिक तो फरमाए बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में, सरकार दो आलम की है जात मदीने में। ख्वाहिश जो इजहार तो करे तुझी मुझी भी तमन्ना होंदी आगे, वो दिन भी तो आएंगी वो भी घड़ियां जब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में। वरी सिंधी वारे आशिक फरमायो सारी दुनिया जे शहरन खां महबूब जी बाला बस्तिया, सारी दुनिया जे शगर खां महबूब जी बाला बस्तिया, आराम कंदड़ अज ताईं उते मुझे सोने हबीब जी हस्तिया, सारी दुनिया जे शहर खां। मालूम थियो त मुझो आका रहमत वारो हबीब 12 रबीउल अव्वल शरीफ मक्के में पैदाइशा त मदीने में तशरीफ फरमा ब मुझा आका 12 रबीउल अव्वल ते ही थिया आहिनि। वक़दिम रसूलुल्लाहिल मदीनत फी शहर रबीउल अव्वल, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में रबीउल अव्वल जे महीने में ही तशरीफ फरमा थिया हुआ। रबीउल अव्वल जी माना महीने में जी सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने आया त मस्जिद कुबा जो बुनियाद रखियऊं। उहा इस्लाम जी पहिरीं मस्जिद हुई जंहिंजो बुनियाद तक़वा ते रखियो वियो हो। अंदाज़ो लगायो उन मस्जिद जो शान अल्लाह करीम पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में बयान फरमाए छॾियो। अल्लाह तबारक व तआला सूरह तौबा जी 108 आयत में इरशाद तो फरमाए ला मस्जिदुन उस्सिसा अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक्कु अन तक़ूम फीहि रिजालुन युहिब्बूना अन यततहहरू वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन। उहा मस्जिद जंहिंजो बुनियाद पहिरें ॾींहुं तक़वा ते रखियो वियो, वधीक हक़दार जो ए हबीब तूं उन में बीही। उते अहिड़ा मर्द रहनि था जेके पाकाई सां मुहबत रखनि था। अल्लाह पाकाई रखण वारनि खे पसंदि कंदो आहे। उन में हिकु नफ़िल पढ़णु उम्रे जो सवाब आहे। जियां तिरमिज़ी में हज़रत उसैद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे
हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अस्सलातु फी मस्जिद कुबा का उम्रह, मस्जिद कुबा में नमाज पढ़न उम्रे जे बराबर आहे। बुखारी मुस्लिम में हज़रत इब्ने उमर का रवायत आ, कान नबी यती मस्जिद कुबा कुल्ल सबतिन माशियन वराकिबा। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर छंछर जे ॾींहुं मस्जिद कुबा में प्यादल कॾहिं सवारीअ ते ईंदा हुआ। ऐं मुस्लिम में इहे बि अल्फाज़ आहिनि त फयुसल्ली फीहि रकअतैन, मस्जिद कुबा में अची बरकातूं नमाज अदा कंदा हुआ। पोइ हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा बि ईअं कंदा हुआ। मुस्लमानो, 23 रबीउल अव्वल सन पहिरीं हिजरी जुम्मे जे ॾींहुं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब कुबा खां मदीने तरफ़ रवाना थिया। रस्ते में बनु सालिम बिन औफ जे महले वटि हुआ त जुम्मे नमाज अदा करण जो हुकुम नाज़िल थियो। उहो मदीने में महबूबन जो पहिरियों जुम्मो हो। उन जुम्मे जो ख़ुतबो इस्लाम जो पहिरियों ख़ुतबो हुयो। यानी हुजूर जी आमद मक्के में बि रबीउल अव्वल में तशरीफ़ फरमाई, मदीने में बि रबीउल अव्वल में। दुनिया इस्लाम जी पहिरीं मस्जिद कुबा जो बुनियाद बि रबीउल अव्वल में, त ही जुम्मे जी नमाज जो वजूद बि रबीउल अव्वल में पियो। रबीउल अव्वल जे महीने मुबारक में उम्मुल खबाइस यानी सभिनी गुनाहनि जी जड़ पाड़ शराब खे हराम करार ॾिनो वियो। मखदूम मोहम्मद हाशिम ठुटवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त रबीउल अव्वल सन 4 हिजरी में शराब खे हराम कयो वियो हो। शराब जी हुरमत में अल्लाह ताला कुरान करीम जूं आयतूं नाज़िल फरमायूं। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। सूरह माइदा जी 90 नंबर आयत अल्लाह ताला फरमाए तो, ए ईमान वारो, बेशक शराब ऐं जुआ ऐं बुत ऐं धारा या फाल विझण वारा तीर नापाक आहिनि। ये शैतानी कम आहिनि, उन्हनि खां बचंदा रहो त पक सां कामयाब थी वेंदव। ए दुनिया जा इंसान, हर इंसान चाहे तो मूंखे कामयाबी मिले। अल्लाह ताला उन कामयाबी जो रस्तो ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं तूं दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थियणु चाहीं थो त शराब खां परे भॼ, जुआ खां परे भॼ, बुतनि ढारनि फालुनि वारनि खां परे भॼ। छो त इहे सभई अल्लाह थो फरमाए त रहमान जे तरफ़ खां न पर शैतान जे तरफ़ खां आहिनि। इहे सभई कम शैतान जा आहिनि। ए मुस्लमान, तोखे इहे कम नथा सूहन। मुसलमानो, हे रबीउल अव्वल महीनो आम करे शादियुनि जो महीनो हूंदो आहे। छो? इन्हीअ जे करे जो रबीउल अव्वल जी 10 तारीख़ तुंहिंजे मुंहिंजे काइनात जे हबीब रहमत लिल आलमीन नबी नामदार जी हज़रत उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा सां शादी थी हुई।
रबीउल अव्वल सन 10 हिजरिया में हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज़ बिन जबल अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु अन्हु के यमन ॾांहुं रवानो फरमायो। उन्हनि खे नसीहत कंदे फरमायाऊं यस्सिरा वला तुअस्सिरा वबश्शिरा वला तुनफ़िरा वतताबा वला तख्तलिफा। मुस्लिम जी हदीस आहे, आसानी कजो सख्ती न कजो, खुशखबरी ॾिजो नफ़रत न फैलाइजो, हिक ॿिए जी इताअत कजो ऐं इख़्तिलाफ़ न कजो। मुझे आका रहमत वारे हबीब जॾहिं हज़रत मुआज़ के दीन ऐं शरीयत जूं नसीहतूं कंदा पे हलिया त हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु सवार हो ऐं ॿिन्ही जहाननि जा सरदार उन सां गॾु प्यादल हली रहिया हुआ। हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, अवां प्यादल ऐं सवार, इजाज़त ॾियो त हेठि लहां। मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो मां ही विखूं अल्लाह जी राह में सवाब समझा थो। यानी तबलीग असांखे हक़ जे पैगाम असांखे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जॾहिं मोकिलियो पे सहाबनि खे सवारीअ ते सवार करे त पाण प्यादल विखूं हलिया। नेक कम सां कंहिंखे मोकिलण प्यादल हलण मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी सुन्नत आहे। 10 रबीउल अव्वल सन 10 हिजरी अंगारे जे ॾींहुं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्ज़ंद हज़रत इब्राहीम रज़ियल्लाहु अन्हु वफ़ात फरमाई। किन चयो त ज़ुल हज में शहज़ादे जी वफ़ात वारे ॾींहुं सिज गिरहण थी। हुज़ूर जो फर्ज़ंद हज़रत इब्राहीम जॾहिं दुनिया तां विसाल करे वियो त सिज गिरहण थी। उन्हीअ में माण्हुनि ख़्याल ज़ाहिर कयो त हुज़ूर जे फर्ज़ंद हज़रत इब्राहीम जे मौत सबब सिज गिरहण थी आहे। मुंहिंजे रहमत वारे हबीब ख़ुतबो ॾिनो ऐं फरमायाऊं त सिज ऐं चंड अल्लाह जे निशाननि मां निशानियूं आहिनि। उन्हनि खे कंहिंजे मरण या जीअण या सिज गिरहण सां को न को मामिलो दरपेश ईंदो आहे। कंहिंजी हयाती या ज़िंदगीअ सां सिज गिरहण जो को ताल्लुक़ न आहे। मुस्लमानो, ही सभु अल्लाह ताला जी कुदरत जो करिश्मो आहे। रबीउल अव्वल सन 11 हिजरी छंछर जे ॾींहुं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु लश्कर उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु जी अॻवाणीअ में हिकु फ़ौजी मुहिम ते रवानो करण जो हुकुम फरमायो। उहो लश्कर मदीने मां निकिरी मक़ाम जुर्फ़ वटि ख़ीमा ज़न हुयो त रहमत वारे हबीब दुनिया तां पर्दो फरमायो। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़िलाफ़त जे मनसब ते फ़ाइज़ थिया त सभ खां पहिरियों उन लश्कर खे रवानो फरमायाऊं जेको वॾियूं कामयाबूं माणे मोटियो हुयो। 3 तारीख़ माह सफ़र सन 11 हिजरी जे आख़िरी अरबा ते मुंहिंजे रहमत वारे हबीब जी तबीयत नाचाक थी आहे। उन वक़्तु पाण हज़रत बीबी मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जे घर में हा। संदन तबीयत मुबारक नासाज़ थी। मशहूर कौल आहे पाण 13 ॾींहं नाचाक हुआ। हुज़ूर साईं जन 13 ॾिहाड़ा संदन तबीयत नासाज़ हुए। उन नाचाकाई जे दौरान रबीउल अव्वल जे अवाइल में यानी शुरूआत में हिकु ॾींहुं मुंहिंजे आका फरमायो लअनतुल्लाहि अलल यहूद वन नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा। सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हदीस आहे। मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो अल्लाह जी लानत यहूदन ऐं नसारनि ते जन पंहिंजे नबीयनि जे मज़ारुनि खे मस्जिद बनायो यानी सजदेगाह बनायो। उन जाइ ते सजदा करण लॻा।
पूजा पाठ करण लगा, मुझे महबूब आका उन ते लानत विधी। मुसलमानो, रबीउल अव्वल जो महीनो आ, असांजे आका असांजे रबर असांजे मुस्लिम जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक जा आख़िरी ॾिहाड़ा खां पाण अदल इंसाफ़ जो दुनिया अॻियां आला मिसाल क़ाइमु करण निकिता हा। इब्ने सअद ऐं अबू याला तिबरानी ऐं अबू नईम हज़रत फ़ज़ल बिन अब्बास खां रवायत आंदी आहे त मुंहिंजे आका रहमतुल लिल आलमीन हबीब जी ज़ात बुखार जी हालत में हुआ। फरमायाऊं मुझे मथे खे बधो, मां मस्जिद ॾांहुं ॿाहिरि निकिरण थो चाहियां। संदन मथे मुबारक ते दिस्तार ॿधी वई, पटको ॿधो वियो। पोइ पाण ॿिनि माण्हुनि जे विच में ॿाहिरि निकिता ऐं मिंबर शरीफ ते तशरीफ़ फरमा थिया। हज़रत फ़ज़ल बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु अस्सलातु जामिआ जो ऐलान कयो। सहाबा किराम जोक दर जोक मस्जिद में अची गॾु थिया। इमामुल अंबिया हज़रत हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बीमारीअ वारी हालत में मिंबर ते वेही पंहिंजे सहाबा सां ॻाल्हायो। हुज़ूर फरमायो, या अय्युहन्नास मन कुन्तु जलतुहु ज़हरन फ़हाज़ा ज़हरी फ़लयस्तक़िद मिन्हु व मन कुन्तु शतमतु लहु इर्दन फ़हाज़ा इर्दी फ़लयस्तक़िद मिन्नी व मन अख़ज़तु लहु मालन फ़हाज़ा माली फ़लयख़ुज़ मिन्हु वला यख़शना फ़ही लैसत मिन शअनी। हुज़ूर फरमायो, ए इंसानो, अगर मूं कंहिंजी पुठीअ ते को तुरो हयो हुजे त ही मुंहिंजी पुठी हाज़ुर आहे, उहो मूंखां बदिलो वठी सघे थो। अगर मूं कंहिंखे घटि वधि चयो हुजे त ही मुंहिंजी जान हाज़ुर आहे, उहो बदिलो वठी सघे थो। अगर मूं कंहिंजो माल वरितो हुजे त ही मुंहिंजो माल हाज़ुर आहे, ॾियण लाइ तयारु आहियां, इहो उन मां वठी सघे थो। अवां मां को बि ही खुटको न करे त अगर कंहिं मूंखां बदिलो वरितो त मां उन खां नाराज़ थी पवंदुसि, इहो मुंहिंजो शान नाहे। आकाए दो आलम पंहिंजे हिन फरमान जे ज़रिए दुनिया वारनि लाइ वॾा सबक छॾिया। आहे को सम्झण वारो, आहे को अमल करण वारो। अंदाज़ो लॻायो, काइनात जो महबूब पंहिंजी शख़्सियत खे ख़ादिमन ग़ुलामन आका ग़ुलामन जे आॾो पाण खे पेश थो करे त मूंखां जेकॾहिं का ग़लती कोताही थी आहे त उन जो हिसाब मूंखां वठो, मां ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजे आका इरशाद फरमायो, इन्नल्लाह खय्यर अब्दन बैन दुनिया व बैन मा इंदहु फख्तार ज़ालिकल अब्दु मा इंदल्लाह। अल्लाह ताला हिक बाने खे अख्तियार ॾिनो ॿिनि शयुनि मां हिक शइ खे क़बूल करण में। ही दुनिया या जेको अल्लाह वटि आहे, पोइ उन बाने जेकी अल्लाह वटि आहे उनखे अख्तियार कयो। इहो ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रोई ॾिनो। सहाबी फरमाइनि था त असांखे अबू बकर जे रोअण ते अजब लॻो। मुंहिंजे आका नबी नामदार त कंहिं बाने जी ॻाल्हि था कनि, अबू बकर सिद्दीक़ छो थो रोए? पोइ ख़बर पई त इहे अख्तियार वारा बाना त ख़ुदि आकाए काइनात पाण हुआ। हज़रत अबू बकर सां सभिनी खां वधीक रम्ज़ शनास हो। यानी सम्झी वियो त हुज़ूर जंहिं अख्तियार जी ॻाल्हि था कनि उहो पंहिंजे लाइ था फरमाइनि त अल्लाह अख्तियार ॾिनो त हिन दुनिया जी ज़िंदगी खे पसंदि कयो या अल्लाह वटि वञणु पसंदि कयो। हुज़ूर फरमायो, मूं ख़ुदा जी बारगाह में वञणु पसंदि कयो। इन मिन
अमनिन्नास अलैया फी सुहबतिही व मालिही अबा बकरिन वलौ कुन्तु मुत्तखिज़न खलीलन गैर रब्बी लत्तखज़्तु अबा बकरिन वलाकिन उख़ुव्वतुल इस्लाम व मद्दतहू। सही बुखारी मुस्नद अहमद जी हदीस आ। सब माण्हुनि खां वधीक मुझे आका फरमायो मुते एहसानन करण वारो पंहिंजी सोबत तोड़े पंहिंजे माल सां अबू बकर सिद्दीक़ आहे। हुजूर फरमायो अगर पंहिंजे पालनहार खां सवा मां कंहिंखे पंहिंजो दिली दोस्त बनाया हा त अबू बकर सिद्दीक़ खे बनाया हा, पर इस्लाम जी बिरादरी ऐं मोहब्बत क़ाइम आहे। फरमायो त मुंहिंजी मस्जिद में जेकी बि दरवाज़ा खुलनि था से बंदि कयो सवाइ अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े जे। मस्जिद नबवी में ओलह तरफ़ खां सोणे सिद्दीक़ अकबर जो उहो दरवाज़ो अॼु बि खुलियल आहे। एक ॿी रवायत में आ त अबू बकर सिद्दीक़ सां गॾु मुंहिंजे आका फरमायो त मुंहिंजे भाउ हज़रत अलीअ जे घर जो दरवाज़ो बि क़ाइम रखो, उन जो दरवाज़ो बि मस्जिद नबवी ॾांहुं भली खुले। इहा रबीउल अव्वल जी 9 तारीख़ जुम्मे जी रात हुई जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारी जी तकलीफ़ सबब सोमणी जी निमाज़ लाइ मस्जिद ॾांहुं न निकिता ऐं मुंहिंजे आका हुकुम फरमायो मुरू अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास। अबू बकर खे चओ त माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। हुजूर अमर फरमायो हुकुम कयो। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु उन सोमणी निमाज़ समेत 3 ॾींहनि जूं 5 ई निमाज़ूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुसल्ले ते बीही पढ़ायूं। ताजो 12 रबीउल अव्वल जी फजर ताईं 17 निमाज़ूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह जे मुसल्ले ते हुजूर जी ज़ाहिरी ज़िंदगीअ में बीही पढ़ायूं। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु रवायत थो करे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबा खे निमाज़ पढ़ाए रहियो हो। उन नाचा काईअ में जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्दो फरमायो हो, ताजो जॾहिं सूमर जो ॾींहुं थियो उहे निमाज़ जे सिफ़ुनि में हुआ। फ़कशफ़न नबी सित्रल हुजरत यंज़ुरु इलैना व हुवा क़ाइमुन कअन्न वजहहु वरक़ह मुस्हफ़िन सुम्मा तबस्सम यदहक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे जो पर्दो हटायो, पाण बीठे असां ॾांहुं निहारियूं ॼण के संदन चेहरो क़ुरान जो वरक़ खुलियल हुयो। पाण मुस्कुराया खिलिया। फ़हममना अन नफ़्ततिन मिनल फ़रह बिरुयतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ असां ख़्वाहिश कईसीं किथे महबूब जे दीदार जी ख़ुशीअ में पंहिंजी निमाज़ न भञी छॾियूं। हज़रत अबू बकर बि सम्झो त शायदि मुंहिंजा आका निमाज़ लाइ निकिता आहिनि। उहो पंहिंजे पोएं पेर वापसि वरियो त सिफ़ में बीहे नबी नामदार सोणे असांखे इशारो ॾेई फरमायो पंहिंजी निमाज़ पूरी कयो छॾियूं ऐं उहो दीन जे लाइ ज़िंदगीअ जो आख़िरी दीदार हुयो। यानी पंहिंजे यार गार वफ़ादार अबू बकर सिद्दीक़ खे मुंहिंजे आका पंहिंजे मुसल्ले ते निमाज़ पढ़ाईंदे ॾिठो त ख़ुशीअ जो इज़हार फरमायो, ख़ुशि थिया। हज़रत अम्मा आइशा रवायत थी करे त उहा बीमारी जंहिंमें नबी साल फरमायो हो, मुंहिंजे आका उन में पुछंदा हा
त सुभाणे मां किथे हूंदुसि, सुभाणे मां किथे हूंदुसि। यानी मुंहिंजो वारो कहिड़ी बीबीअ वटि हूंदो, कहिड़ी घर वारीअ वटि हूंदो। मुंहिंजे आका नबी नामदार मुंहिंजे वारे जो इंतज़ारु कंदा हुआ। पोइ सभिनी घर वारनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अवां जिते चाहियो उते रहो। पोइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब मूं वटि रहणु पसंदि फरमायो। मूं पाण मुंहिंजे घर में हा जो अल्लाह खेनि पाण वटि घुरायो। इन हाल में संदन मथो मुबारक मुंहिंजी खाॾी ऐं मुंहिंजे सीने जे विच में हुयो। संदन लुआब दहन मुंहिंजे लुआब सां यकजा थी। इहो इन तरह जो मुंहिंजो भाउ अब्दुर्रहमान बिन अबू बकर आयो त उन जे हथ में ॾंदण हो। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾांहुं निहारियो। मूं महसूस कयो त मुंहिंजे महबूब आका जी ज़ात ॾंदण घुरण चाहिनि था। मोमिननि जी मां अम्मा आयशा फरमा, मुंहिंजे भाउ ऐं मूं सुहिणे हबीब जी ज़ात सीने ते टेक लगाए। बुखारी शरीफ जी हदीस आहे त मुंहिंजे रहमत वारे दौरान बि पंहिंजे घर वारे वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ इंसाफ़ क़ाइम रखियो। वधीक जेके मुंहिंजे रहमत वारे हबीब उन आख़िरी वक़्त में भी इंसाफ़ अपनी घर वारनि सां हुज़ूर जी ज़ात पर उन मुंहिंजे महबूबा का तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम छॾियो। उन खां ॿिए नंबर ते त वारो बख़्श करे चवे त तूं भली वञी पंहिंजी हुन ॿी घर वारीअ वटि रह त इहो बि जाइज़ आहे। पर जेकॾहिं हू वारो नथी बख़्शे पवंदो, उन नाइंसाफ़ी कई ऐं नबी वसल्लम जे फ़रमान ते अमल। उन खां पोइ टियों नंबर मुंहिंजे महबूब आका जो ॾंदण सां एतिरो प्यार हो जो आख़िरी लम्हे दुनिया तां विसाल खां पहिरीं बि मुंहिंजे आका ॾंदण इस्तेमालु कयो। उन खां पोइ आख़िरी जेको मिसाल मिलियो, मुंहिंजे महबूब आका तुंहिंजी मुंहिंजी अम्मा मुंहिंजे महबूब आका जे पंहिंजी घर वारीअ जी झोलीअ में हिन दुनिया तां विसाल फरमायो। ए दुनिया जा इंसान, तूं हज करण जे लाइ काबे में पहुचंदो आहीं या दुनिया जो को बादशाह काबे में अंदरि दाख़िल थींदो आहे, चवंदो आहे मां काबे जे अंदरि वियो आहियां। दुनिया जे कंहिं बादशाह जे लाइ रसूलुल्लाह जे रोज़े जो दरवाज़ो खुलंदो आहे त अंदरां बीही सलाम पढ़, पाण खे खुश नसीब समझंदो आहे। लेकिन काबे जो काबो मुंहिंजो आका मदीने वारो ताजदार आहे। उहो आका दुनिया तां जंहिंजी झोलीअ में वञे उन अम्मा जो शान हूंदो या न, उन्हें जो मकाम ऐं मर्तबो हूंदो या न। आख़िरी वक़्त में मुंहिंजे महबूबा का नबी नामदार 12 रबीउल अव्वल सन 11 हिजरी सूमर जे ॾींहुं सुहिणे सरदार मदीने वारे ताजदार खे न दुनिया तां पर्दो फरमायो। हज़रत इमाम मालिक रवायत थो करे असांखे ख़बर पती आहे त नबी नामदार सूमर जे ॾींहुं रेलत फरमाई। अंगारे जे ॾींहुं पाण मज़ार अनवार में आरामी थिया। माण्हुनि टोलनि टोलनि जी सूरत में अची सलात पढ़ी, कंहिं बि इमामत कान कई। माण्हुनि चयो त मिंबर वटि कयो त बकी में दफ़न कयो वञे, लेकिन हज़रत अबू बकर सिद्दीक़ राय ॾिनी, मशवरो ॾिनो त मूं रसूलुल्लाह खां ॿुधो मुंहिंजे आका फरमायो त दुनिया जा नबी जिते दुनिया मां विसाल कंदा आहिनि उते ई दफ़न कया वेंदा आहिनि।
इन जे करे मुझे रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि कायनात जो महबूबा रहमत लिल आलमीन हबीबा जॾहिं मुझे महबूब आका के गुस्ल ॾिनो पियो संदन कमीस लाहिण जो इरादो कयाऊं इल्हामी आवाज़ आयो त ही दुनिया जो आम मैयत नागे मुझे महबूब जे जिस्म जा कपड़ा न लाहियो। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पर्दो फरमायो हज़रत अली रदी अल्लाह अन्हु गुस्ल ॾिनो उन वक़्तु हज़रत अब्बास रदी अल्लाह अन्हु ऐं उन जा ॿई पुट हज़रत फज़ुल बिन अब्बास ऐं हज़रत कुसुम ऐं हज़रत उसामा ऐं शुक्रान बि मौजूदु हुआ। खेनि टिनि सफ़ेद नरम कपिड़नि में कफ़न ॾिनो वियो। उन्हनि में न कमीस हुई न पटको हो न सलवार हुई। हुजरे अम्मा आयशा सिद्दीक़ा में संदन बिस्तर वारी जाइ ते क़ब्र मुबारक खोटी वई। जन खेनि गुस्ल ॾिनो हो उन्हनि खेनि मज़ार में अंदर लाथो हो सवाइ उसामा जे लहद में ॿिया सभई हेठि हुआ। मुझे महबूब जो आशिक सादिक लाद में लाहिण वारो हज़रत फज़ुल बिन अब्बास रसूलुल्लाह जो सौट थो फरमाए जॾहिं असां पंहिंजे महबूब खे मज़ार पुरअनवार में सुम्हारियो शौक़ थियो त हुज़ूर जो आख़िरी दीदार कयूं। सिर परे करे जॾहिं महबूब जो दीदार कयोसीं त हुज़ूर जा चप मुबारक चुरी रहा हुआ। हज़रत फज़ुल बिन अब्बास तो फरमाए मूं कन लगायो बुधा तो हुजूर मज़ार में छा पिया चवनि। जॾहिं मूं कन लगाए बुधो त को खुदा जे ज़िक्र जी तवार न हुए का बि ॻाल्हि न हुए पर हुजूर रब्बि ग़फ़िरली उम्मती रब्बि ग़फ़िरली उम्मती ओ मुझे